अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन उमरानी सां गॾु मां आहियां सलीम जलबानी। अवी ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतोदरो। जीअं त अवामी प्रेस क्लब रतोदरो ते अॼु जे महिमान जे उनवान सां हिकिड़े प्रोग्राम जो आगाज़ करे रहिया आहियूं, जंहिं ते हर ॾियारे मुख़्तलिफ़ महिमाननि खे मदऊ कंदासीं, उन्हनि खां रतोदरे जे हवाले सां सवाल जवाबनि जो सिलसिलो कंदासीं। अहिड़े ई किरदार खे अॼु हिते रतोदरे में असां पंहिंजे अवामी प्रेस क्लब ते घुरायो आहे, जिन जे लाइ एतिरो ई चवंदुसि त तारीख़ खे किरदार जी ज़रूरत पवंदी आहे, पर किरदार कॾहिं बि तारीख़ जा बुखिया कोन आहिनि। अहिड़े ई बहितरीन किरदार जे मालिक पीर ऑफ रतोदरो सैयद मुज़फ़र अली शाह साहब जन हिते आया आहिनि। अचो त हिन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं, सभ खां पहिरियां त तव्हांखे अवामी प्रेस क्लब ते अचण ते भलीकार था कयूं। महिरबानी अदा, लख लाइक़। अच्छा साईं, ॾिसो पिया त इलेक्शन जे हवाले सां सरगर्मी जारी वञे, मुख़्तलिफ़ पार्टियूं पंहिंजो एक्टिविटीज़ कनि पियूं डेली बेसिस ते। हिन वक़्तु अवां जी कीअं तयारियूं पियूं हलनि, कंहिंखे सपोर्ट कयो पिया न, या सियासी जमायत सां तव्हांजो तालुक़ आहे, हिन बारे में ॿुधाईंदा। अदा सलीम साहब, हमेशह सपोर्ट कई आहे, बिल्कुलु वोट कराईंदा आहियूं पंहिंजे जमायत खां, पंहिंजनि मुरीदनि खां, पंहिंजे दोस्तनि खां। ऐं हिन चकर हिन वक़्तु ताईं अञा असां डिसाइड करे न चुका आहियूं त कंहिंजी सपोर्ट कयूं पिया। अनक़रीब इंशाअल्लाह असां पूरे तालुक़े रतोदरे जे पंहिंजे जमायत दोस्तनि मुरीदनि जी मीटिंग सॾाईंदासीं। इंशाअल्लाह उन में हतमी फ़ैसिलो कंदासीं त असीं कंहिंजी सपोर्ट कयूं पिया। अच्छा साईं, तव्हांजी सियासी जमायत बि न आहे, उन जे बावजूदि फ्लड खां वठी असां ॾिसूं पिया तव्हां ग़रीब मिसकिन तबिके जी मदद पिया कयो। कॾहिं उन जे लाइ चारपाई वरिती, कॾहिं बिस्तरा ॾिना, कॾहिं उन यतीम ग़रीब ॿारनि जे लाइ कपिड़ा वरिता, कॾहिं राशन बेवाउनि ताईं पुॼाया। इहो सिलसिलो तव्हां केतिरे अरसे खां पिया हलायो? अदा इहो तक़रीबन 15-20 सालनि खां वठी करे मुसलसिल 2008 जी फ्लड खां वठी करे जेका आई हुई 2008 2000 जेको आहे सो 10-12 इहे जेके साल हुया, इन्हनि सालनि खां वठी करे इहो मुसलसिल असीं जी इहा जिदोजहद जारी सारी आहे। मज़हबी नज़रियाती अहल सुन्नत जमात जे अक़ीदे सां ताल्क़ु रखूं था ऐं पंहिंजा हिते मज़हबी प्रोग्राम वग़ैरह मुरीदनि सां उथण वेहण दोस्तनि सां 2008-2010 खां वठी करे इहो जेको आहे सो असीं मुसलसिल जदोजहद जारी रखी आहे। असां जेके आम चूंडियूं थियण पियूं वञनि, छा पिया सम्झो त उहे थींदियूं टाइम ते? साईं ॾिसी रहिजे त छा थो थिए, जेको आहे सो मीटिंगूं शीटिंगूं हलनि थियूं। असीं त चऊं पिया त इलेक्शन थी करे आवाम जे मथे में जेको सूर आहे इहो कढियो वञे त बहितर आहे, ऐं बहितर हिकमत मिली असां पाकिस्तान जी आवाम खे हलायो वञे त बहितर थींदो। अच्छा, ॾिसो पिया त रतोदरे में हिन वक़्तु वरियनि खां वठी खारे पाणीअ जो मसइलो आहे, ऐं जेके बि मां घणे भाङे लिखियो आहे त रतोदरो तरक़ियाती मनसूबनि जो क़ब्रिस्तान आहे। जंहिंजा मिसाल तव्हांखे ॾियां त सब्ज़ी मंडीअ जो मनसूबो नाकाम थी वियो, बस टर्मिनल जो मनसूबो नाकाम, स्टेडियम जो मनसूबो नाकाम। हाणे जेके हीउ ॾिठो त सॉरी उन खां अलावा आर ओ प्लांटनि जो जेको मनसूबो हुयो, पाइप लाइन जा ॾियार विछाया विया, हीअ तव्हांजे हर वार्ड में 2 टैंकियूं ठहिरायूं वियूं, माना 10 वार्डनि में 20, उहो बि नाकारा थी वियो। वरी हींअर जेके ब्लाक लॻा आहिनि उन्हनि खे वरी उखेड़े वरी ॾिसो था त PTCL वारनि जा पाइप था लॻनि मिठे पाणीअ पर। छा था सम्झो त अॻिते हली इहे शयूं वरी उनखे फाल बणाइण लाइ कोशिशि कंदा, इहे धरम भरम थी वियूं, आवाम जो पैसो लुटिजी वियो? साईं ॾाढो सुठो सवाल कयो अथव। अखियूं रत जा ॻोढ़ा रोवनि थियूं त इहा ग़रीब मिसकिननि जे पैसे खे ईअं फुर लुट वांगुरु लुटायो थो वञे। जहिड़े तरीक़े सां तव्हां इहे मिठे पाणी जी टैंकियुनि जी ॻाल्हि कई त एतिरे क़द्र जो मिठे पाणीअ जी टैंकियूं बि लॻायूं वयूं, टंकियूं बि उन में रखियूं वयूं, ऐं माण्हुनि खे चयो वियो त बसि तव्हांखे 24 घंटनि जे अंदरि तव्हांखे पाणी जेको आहे सो मिली वेंदो। लेकिन ख़बर इहे पई त किरोड़े रुपयनि जा आवाम जा हेॾे होॾे हलिया विया। वरी उन खां बाद में बस स्टैंड ठहियो रतोदरो जो, किरोड़े रुपया माण्हुनि पंहिंजनि ज़मीनुनि ते उहो जेको आहे सो ठाराया। लेकिन उहो बि असांजी जेका हितां जी प्लानिंग बस स्टैंड जी उहा बि नाकारा हली वई। वरी हाणे जेको आहे सो नवां रोड रस्ता CCB बेलाका ठाहे करे वरी उन खे उखाड़ियो थो वञे। त मां उन्हनि जे लाइ इहो ई सिर्फ़ु छड़ो अलाह जे हिकु कामिल मुकमिल वली जो शहर आहे त अची सिंध सुधार सरदार सचा हिते लाॾु करे विया लगोर लुचा। अच्छा साईं, ॾिसो पिया जेके हीअ सूरत हाल हले पई, ग़रीब मिसकिन तबिको मुश्किलातुनि सां ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे।
करोना अधु अवाम खे तबाह करे छॾियो। बाक़ी हुननि वटि जेको साह हुयो त उहो सम्झो त बरसाति हिननि ॿोॾि कढी छॾियो। उन खां बाद ही जेको महांगाई जो तूफ़ान आयो आहे, वरी मथां इलेक्शन पई अचे, ग़रीब माण्हू सुख जो साह खणंदो? साईं, ग़रीब आवाम अज़ियतूं जी ज़िंदगी गुज़ारे पियो। इन्हनि जे हुक्मराननि खे काई बि फ़िक्र आवाम जी कोन्हे का। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं काई हॉस्पिटल में कोई माण्हू बीमार थो थिए त उनखे एम्बुलेंस नथी मिले। हिन वक़्तु जेके बि इहे हुक्मरान आहिनि त पोयूं पंहिंजे वर्क जे लाइ 100 गाॾी लॻी पई आहे, 50 गाॾी वर्क जे लाइ। इहो असां आवाम जो ई पैसो लुटियो फुरियो थियो वञे। इन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजे पैसे जी ॻणती आहे। सिर्फ़ु असांजे टैक्सुनि ते इन्हनि जा जेके आहे चुल्हा वग़ैरह हलनि था, इन्हनि असांजे टैक्सुनि ते इन्हनि जे गाॾियुनि में पेट्रोल पवे थो, तेल पवे थो। सिर्फ़ु इन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजे पेट जी ॻणती आहे ऐं ग़रीब आवाम जी कंहिंजी बि ॻणती न आहे। हिन वक़्तु बि 5 सालनि खां बाद में असां ख़ुशकिस्मती था सम्झूं त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लथा आहिनि। उन्हनि जा जेके बि कर्ता धर्ता आहिनि उहे ॻोठनि में अचे वर्क ते अचनि था त 5 सालनि खां बाद में वरी हाणे चहिरा इहे नज़र आया आहिनि। वरी इनशाअल्लाह इहा ई उमेदु आहे त इन्हनि खे वरी असां 5 सालनि खां बाद में ॾिसंदासीं। असीं ॾिसो त हिकु तरफ़ महांगाई, ॿिए तरफ़ रत दिर में बदअमनीअ जो आज़ार आहे। कोई ॾिहाड़ो ख़ाली कान्हे जंहिं ॾिहाड़े रत दिर में फुरियूं चोरियूं धाड़ा न पिया लॻनि। उन जे बावजूदि एस एच ओज़ अचनि था, हिकिड़ा बहितरीनु एस एच ओज़ अचनि था, ट्रांसफ़र था करनि। छा कारणु आहे? साईं, हाणे छा चइजे, करतो धरतो इन्हनि जे हुक्मराननि जो आहे। इहे ऑफिसर साहिबान जेके बि SSP साहिब जन हुजनि या DIG साहिब जन हुजनि, उहे गवर्नमेंट जा हूंदा आहिनि, उन्हनि जा ई रखियल हूंदा आहिनि। जेकॾहिं हुक्मरान चाहिनि त हीउ अमुन अमान को वॾो को मसइलो कोन्हे, को अमुन अमान थी सघे थो। पर लॻे थो त आवाम केॾांहुं वञे। आवाम हिकु महांगाईअ में पीसिजे थियो। ॿियो वॾे में वॾी ॻाल्हि आहे त बदअमनी। मग़रिब खां बाद में रतोदरो शहर जे इलाइक़नि जे अंदरि कोई ग़रीब माण्हू ॿाहिरि निकिरी साह नथो करे। जेकॾहिं निकिरे थो त उनखे फुरियो थो वञे। मोटरसाइकिल फुर्रा, मोबाइल फ़ोन फुर्रा। मिसकिन ग़रीब माण्हू केॾांहुं वञे? तव्हां ही जेके ग़रीब मिसकीन तबिके जे लाइ हमेशह आवाज़ु उथारियो आहे, कॾहिं महांगाईअ ते निकितो, कॾहिं बदअमनीअ ते निकितो। जॾहिं बि मज़हबी हवाले सां कुझु इशूज़ वग़ैरह थिया आहिनि त उन में सभ खां पहिरियां अव्हां ई आवाज़ु उथारियो आहे। हीउ जेको आबादगारनि सां मुसलसल कुझु अरसे खां नाजाइज़ियूं बि थियनि। तव्हां ॾिसो पिया त भाण महांगो कयो वियो आहे ऐं असांजी लोकल इंतिज़ामिया नोटिस वठे पई। उहे बि ईअं पिया नज़र अचनि त ॾेखार वारा, जीअं दुकान सील कया विया, वरी उहे खोलिया विया, वरी हाणे तव्हांजे आॾो हूंदो त भाण जी गाॾी पकिती वई। उनजो बि हिनमहिल ताईं काई ख़बर न पई त छा थियो। छा था सम्झो त आम माण्हू खे रिलीफ मिलंदो, आबादगार खे रिलीफ मिलंदो? अर्ज़ु इहो ई आहे त सिर्फ़ु ऑफिसर जेके बि वेठा आहिनि उन्हनि खे पंहिंजो पेट अज़ीज़ आहे। ग़रीब जो उन्हनि खे पेट अज़ीज़ कोन्हे को। उन्हनि खे कहिड़ो कमु जेको आहे सो मज़दूर तबिके सां, हारीअ सां कहिड़ो कमु जेको आहे असीं त मुसलसिल जिदोजहद कई आहे। पर रतोदरो जी बि जेका आवाम आहे उहा सुती पई आहे। जेकॾहिं रतोदरो जो काई बि तंज़ीम वग़ैरह असांखे कॉल कंदा त असां उन्हनि सां भरपूर मदद करण जे लाइ, भरपूर हर तरीक़ो अख़्तियार करण जे लाइ असां तयारु आहियूं। ऐं हिन वक़्तु हिन 2023 साल जी अव्हांखे सभ खां बहितरीनु पंहिंजी कारकर्दगी कहिड़ी लॻी? 2023 जी कारकर्दगी, 2023 जी आख़िरीअ जी कारकर्दगी अल्हम्दुलिल्लाह इहा ई लॻी त झुॾो ज़िला मीरपुर ख़ास जे अंदरि कादियाननि उते वॾो फितनो बर्पा कयो, जेको अल्हम्दुलिल्लाह तव्हां पाण ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते त आउं हितां खां वञी करे तक़रीबन उते ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस कराईसीं इतिहाद अहल सुन्नत जे प्लेटफॉर्म तां, जंहिंमें तक़रीबन 30 खां 40 हज़ार माण्हू असीं उते इकट्ठे कयासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन खां बाद में उते जेके कादियानी हुया उहे पंहिंजो जेको आहे सो फितने वारो दीन छॾे करे मुसलमान में दाख़िल थिया, कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। सो इहो 2023 जे आख़िरी ॾहाड़नि जी जेको आहे सो ॻाल्हि आहे। बेस्ट कारकर्दगी जेका आहे सो इहा ई कारकर्दगी आहे।
आख़िर में रतदिरी अवाम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, स्पेशली इलेक्शन जे हवाले सां? स्पेशली इहो ई मां पैगाम ॾींदुमि त खुदारा असीं खे हिते रहणो आहे। हे चूंडियल जेके नुमाइंदा अचनि था इन्हनि खां सवाल कयो, इन्हनि खां सवाल जवाब कयो, इन्हनि खां पुछो त 5 सालनि जे अंदरि हीअ असांजे इलाइक़े में छो न तरक़ियाती कम थिया आहिनि, हीअ असांजे स्कूलनि में गॾह ॿधा छो पिया आहिनि, हीअ असांजे जेको आहे सो मिठो पाणीअ जो मसइलो छो न हल कयो वियो आहे, हीअ असांजे बिजली जो मसइलो छो न हल कयो वियो आहे। ऐं जेके बि आहे मां गुज़ारिश कंदुसि नौजवान तबिको जेको आहे उहो इन्हनि खां चूंडियल माण्हुनि खां जेके उम्मीदवार आहिनि इन्हनि खां सवाल करे अथो, पर जेके वॾड़ा आहिनि, जेके पुराणे दौर जा वॾड़ा आहिनि, उहे उन्हनि खे वॾड़ा नौजवाननि खे चुप था कराइनि त बाबा भोतार आयो आहे, वॾेरो आयो आहे, चुप कयो, तव्हांजो कमु न आहे। मुंहिंजा बाबा त रड़ियूं कूकां बि इहे वरी पोढ़ा इलेक्शन खां बाद में इहे पोढ़ा ई कंदा आहिनि त वारो कर कुझु न थियो, कुझु न थियो। त मां गुज़ारिश कंदुमि इन्हनि पंहिंजनि बुज़ुर्गनि खे त बराए महिरबानी चाचा तव्हां ई वॾा हुजो, तव्हां ई ॻोठ जा सरकर्दा हुजो, पर अर्ज़ु गुज़ारिश इहो आहे त उम्मीदवारनि खां सवाल कयो, उन्हनि जी कारकर्दगी पुछा कयो त बाबा चलो ठीकु आहे असीं तव्हांखे वोट ॾियूं था त 5 सालनि में जेके गुज़री विया 5 साल इन में असांजे हिन ॻोठ खे तव्हां कहिड़ो कहिड़ो तरक़ियाती कमु ॾिनो। वॾी महिरबानी साईं। लख लाख महिरबानी। जी नाज़रीन, अवी सैयद मुज़फ़र अली शाह जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उम्मीद अॼोको प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन हवाले सां अवी अगरि के मौज़ूद शख़्स रतदिरी खे पंहिंजे असांजे प्रोग्राम में ॾिसणु चाहियो पिया त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। अव्हां जी वॾी महिरबानी।